कंदकोट में फुर दौरान क़त्ल थियल वकार बंगवार जे खून जो निबेरो कयो वियो आहे। 62 लाख रुपया दंड मुक़रर कयो वियो। कंदकोट में फुर दौरान क़त्ल थियल वकार बंगवार जे खून जो निबेरो कयो वियो आहे। 62 लाख रुपया दंड मुक़रर कयो वियो। अहमद अली बंगवार ऐं नियाज़ अली ख़ान जी सरपंची में मामले जो निबेरो थियो। अहमद अली बंगवार जो चवणु हो त पाण में दुश्मनियूं ख़त्म कराइण लाइ निबेरो कयो आहे। कंदकोट में फुर दौरान क़त्ल थियल वकार बंगवार जे खून जो निबेरो कयो वियो। 62 लाख रुपया दंड मुक़रर कयो वियो आहे। अहमद अली बंगवार ऐं नियाज़ अली ख़ान जी सरपंची में मामले जो निबेरो कयो। अवां खे ॿुधायूं पिया त अहमद अली बंगवार जो चवणु हो त पाण में दुश्मनियूं ख़त्म कराइण लाइ निबेरो कयो आहे। कंदकोट में फुर दौरान क़त्ल थियल वकार बंगवार जे खून जो निबेरो कयो वियो आहे। 62 लाख रुपया दंड मुक़रर कयो वियो। तफ़सील मालूमात सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर बका बंगवार खान जी। बका बंगवार आगाह कजो। नाज़रीन अवां खे ख़बर ॾियूं पिया कंदकोट में फुर दौरान क़त्ल थियल वकार बंगवार जे खून जो निबेरो कयो वियो आहे। 62 लाख रुपया दंड मुक़रर कयो पियो। अहमद अली बंगवार ऐं नियाज़ अली ख़ान जी सरपंची में मामले जो निबेरो थियो आहे। अहमद अली बंगवार जो चवणु हो त पाण में दुश्मनियूं ख़त्म कराइण लाइ निबेरो कयो आहे। कंदकोट में फुर दौरान क़त्ल थियल वकार बंगवार जे खून जो निबेरो कयो वियो आहे। 62 लाख रुपया दंड मुक़रर कयो वियो। अहमद अली बंगवार ऐं नियाज़ अली ख़ान जी सरपंची में मामले जो निबेरो थियो आहे। अहमद अली बंगवार जो चवणु हो त पाण में दुश्मनियूं ख़त्म कराइण लाइ निबेरो कयो आहे। कंदकोट में फुर दौरान क़त्ल थियल वकार बंगवार जे खून जो निबेरो कयो वियो आहे। 62 लाख रुपया दंड मुक़रर कयो वियो। अहमद अली बंगवार ऐं नियाज़ अली ख़ान जी सरपंची में मामले जो निबेरो थियो आहे। अहमद अली बंगवार जो चवणु हो त पाण में दुश्मनियूं ख़त्म कराइण लाइ निबेरो कयो आहे। कंदकोट में फुर दौरान क़त्ल थियल वकार बंगवार जे खून जो निबेरो कयो वियो आहे। 62 लाख रुपया दंड मुक़रर कयो वियो। तफ़सील मालूमात बका बंगवार खान जी। बका आगाह कजो कहिड़ा अपडेट्स आहिनि। कंदकोट छिणकू वटि 9 महीना अॻु फुर दौरान फायरिंग में हिकु नौजवान वकार बंगवार जेको क़त्ल थियो हो, उन वकार बंगवार जो अॼु जेका सरदार अहमद अली ख़ान बंगवार ऐं सरदार नियाज़ अली ख़ान बंगवार जे अॻुवाणी में जेका क़त्ल जो जेका निबेरो थियो, जंहिंमें जेका वकार जे खून जो 62 लाख रुपया दंड विधो हुयो। कातिल 2000 ते जेका एवज़ 25 लाख रुपया जेका एवज़ जो रखियो वियो। 25 लाख रुपया नाजाइज़ जेको हुनजो क़त्ल थियो उन जो रखियो वियो ऐं 7 लाख रुपया जेका फुर दौरान जेके मक़तूल आहे उन्हनि जो ख़र्चो थियो उन्हनि जो ऐं 5 लाख रुपया उन ते इज़ाफ़ी दंड इन जे करे रखियो वियो तव्हां धाड़ा छो था। जॾहिं त कंदकोट उन मौक़े ते हुननि 6 लाख रुपया जेका अदा कया। 3 लाख रुपया माफ़ कया विया हुननि ते जेके उते जेको कचहरी वेठो हुयो उन खे निबेरे बाद धुरियूं जेका खीर खंड थी वियूं ऐं बंगवार अमन कमेटी जी जेका इन में वॾो किरदारु आहे। इन मौक़े ते जमाल ख़ान बंगवार, हसन अली बंगवार, मुश्ताक बंगवार ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। महिरबानी वांची बका आगाह करण लाइ।